सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे जेस ताईं असांजो भाव हूंदो आहे ॿिए खे सुखी रखण जो, एस ताईं असांजो घर बहकंदो रहंदो आहे, एस ताईं असां सभु ख़ुशि रहंदा आहियूं। जेकॾहिं उहो भाव सदाई घर में बणियो रहंदो आहे असां सभु ख़ुशि हूंदा आहियूं। पर कॾहिं कॾहिं असांजी खोपड़ी जॾहिं उल्टी घुमंदी आहे, जैसा चाहींदा आहियूं मूंखे सभु कुझु मुंहिंजो हुजे, सभु मुंहिंजी मञनि, जेको बि आहे मुंहिंजी हले, हे चीज़ बि मुंहिंजे हथ में हुजे, हे बि मुंहिंजे हथ में हुजे। जंहिं ॾींहुं ॿिए खां वठण करे पाण वठणु चाहींदा आहियूं उते माहौल बिगड़ंदो आहे, उते डामाडोल थींदो आहे। जेसि ताईं ॿिए खे ख़ुशी ॾियण जी कोशिशि कंदा आहियूं असां ख़ुशि रहंदा आहियूं। जॾहिं ॿिए खां पाण ख़ुशी वठणु शुरू कंदा आहियूं उते असांजो माहौल डामाडोल थींदो आहे। छाकाणि असां जॾहिं ॿिए खे ॾियण जी कोशिशि कंदा आहियूं असां दाता हूंदा आहियूं। कुदरत असांखे नेचर सां बि अहिड़ो बनायो आहे, असां ॿियनि खे ॾियूं, असांखे वठण वारो बनायो किथे आहे? असां ॾिसंदासीं, असां कंहिंखे हिकु वक़्त जो खाधो ॾियूं, कंहिंखे थोरी मदद कयूं, कंहिं भिखारी खे 5 रुपया ॾियूं न, तॾहिं बि आनंद जो लहरूं उथंदियूं आहिनि अंदर में। पर कंहिंजे अॻियां करोड़नि लखनि करोड़नि जे लाइ हथ फैलायूं, पोइ केतिरो शर्म थो थियणो पवंदो आहे, केतिरो ॾुखियो लॻंदो आहे, केतिरो तकलीफ़ थींदी आहे। ॾियण में 5 रुपया बि चङा लॻंदा आहिनि, वठण में असांखे लखे करोड़ जे लाइ बि शर्म महसूसु थींदो आहे। तंहिंजे करे कुदरत असांखे बणायो ई ॾियण वारो आहे, वठण वारो नहीं, बणायो ई न आहे। जेसि ताईं असांजी चाहत ॿिए खे ख़ुशी ॾियण जी हूंदी आहे, ॿिए सां हलण हूंदी आहे, असां ख़ुशि रहंदा आहियूं। जंहिं ॾींहुं उहा पाण खे वठण जा उन सां भिखारी बणिजी विया ऐं पोइ उते माहौल डामाडोल थींदो आहे। जंहिं ॾींहुं असांजे अंदर में आई है मुंहिंजी इज़त न कंदो, या ही मूंखे प्यार न ॾींदी, ही मुंहिंजो तकीदो न आहे, या ही मुंहिंजो ॾिसंदी न आहे, बसि पोइ उते माहौल एॾो थींदो आहे। छाकाणि असां घुरणु शुरू कयोसीं त हाणे माॾे तको, मूंखे ॾिसो, मूंखे मुंहिंजी ॿुधो, मुंहिंजो हे करो, जेको बि आहे सभु कुझु वठी आयो। तंहिंजे करे असांजो घर बहकंदो त रहे आहे जॾहिं असां ॾियण वारा बणंदा आहियूं। असांजो घर डामाडोल तॾहिं थींदो आहे जॾहिं असां वठण वारा बणंदा आहियूं। इन करे शादी खां अॻु जॾहिं चाहत रहंदी आहे मां ॿियनि खे सुखियो रखां, असां सभु सुखिया रहंदा आहियूं। शादी खां बाद अगरि कॾहिं खोपड़ी फिरी उबती त पोइ घर में उबतो थींदो आहे। इन करे शादी जो हिकिड़ो असूल हूंदो आहे, इंसान जी नेचर हूंदी आहे थोरी, असां सिर्फ़ु उनखे कोई नेचर इंसान में हूंदी आहे। इन करे जीअं शादी थींदी आहे न, उन वक़्तु जीअं फेरा पवंदा आहिनि, पोइ पंडित या कोई संत या कोई घर जो वॾो अची करे पोइ गोदे कुंवार खे थोरो ॿिन्ही मथां हेठि कंदो आहे, ॿिन्ही मथां मिलाईंदो आहे, मथां टेकराईंदो कोन्हे, मथां मिलाईंदो आहे। ऐं जेको ॿिन्ही जा थोरा कंध हेठि कंदो आहे, ऐं जो मक़सदु आहे इंसान में जेतिरा गुण हूंदा आहिनि थोरी भई अवगुण जी ॻाल्हि बि ईंदी आहे। पोइ ॿिनि संस्थान में इहे 2 नेचर हूंदियूं। भई मर्द खे जेको आहे उनजी नेचर हूंदी आहे अहंकार वधाई, हर चीज़ खे पंहिंजो रोब सां करण जी कोशिशि कंदो, ऐं औरत जी नेचर हूंदी आहे सिदत। मर्द जंहिं महिल बि आहे थोरी ॻाल्हि ते गुस्सो कंदो, कुझु कंदो, अहंकार जी नेचर आहे। औरत हिकु दफ़ो ज़िद पकड़े वई, पोइ जेको चओ कुझु न थी, डामाडोल सॼो घर रोले छॾे, भई ज़िद छॾण लाइ तयारु न हूंदी। ॿिन्ही जी हिकिड़ी कमज़ोरी आहे, कमज़ोर पहलू न ॿिन्ही जा। इन करे पोइ जॾहिं शादी थींदी आहे, भई कोई बि चङो उन ॿिन्ही जा कंध हेठि कंदो आहे, थोरो घोट खे चवंदो आहे थोरो अहंकार खे घटाए, ऐं कुंवार खे चवंदो आहे थोरो पंहिंजी ज़िद छॾ। जॾहिं ज़िद ऐं अहंकार छॾे
ॿई पंहिंजा दिमाग़ पाण खे मिली करे हलाईंदा हुए त घर खे स्वर्ग बनाए छॾींदा हुए। सदाई सुखिया ऐं ख़ुशहाल